नाज़रीन खबर ने सिलसिलो जारी है। सिंधड़ी खबर नाल सिंधड़ी फुलाडियो वाक़े का आगे अड़ो वाक़ो तारीख़ में नथो मिले। इन वाक़े की अदालती जांच कराई वने जेको एक मुनज़म साजिश लगी रही है। अड़े ख्यालन जो इज़हार जीअं सिंध महाल के चेयरमैन रियाज़ चांडियो सिंधड़ी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन चयो त कल जो वाक़ो वॾी लाक़ानूनियत आहे। दुकाननि जी लुट मार भा अफ़सोसनाक वाक़ो आहे। असांजो मुतालबो आहे त इन वाक़े की अदालती जांच कराई वने। हिन चयो त मां सिंध हाई कोर्ट के जज खां मुतालबो कयां थो त शीशन जज खां जांच कराई लुट मार कंदड़ खे सज़ा ॾिनी वने। सिंध सरकार अड़ा वाक़ा कराए पई त माण्हुनि जी तवजा ॿिए तरफ़ कराई वने। पोइ इहे कॾहिं एड्स जा केस कारी कामन जा केस थर में बुख ऐं ॾुकार सबबु मौत ॾांहुं कराई आहे। जीअं माण्हुनि जे अहम मसइलनि ॾांहुं तवजा न ॾेई सघनि। जेकॾहिं अदालती जांच न कराई वई त असां रोडनि ते निकिरंदासीं। इन मौक़े ते साण मरकज़ी अॻवान नवाज़ शाह बलादी, पुनल जमाली, मसूद वसाण, डॉक्टर अशोक कुमार माली, आबिद कोरी, जुमन शर, हसीब कानियो गॾु आहे। इन खां अॻु सिंधड़ी प्रेस क्लब के सदर अज़ीज़ सागर के वालिद जी साण ताज़ियत पिण कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।